अरशद साहिब वाट विञाए न वेठो आहे। हुन जे ॻाल्हियुनि में हिकु अजीब वणंदड़ क़दीम खुशबू हुई। ॼण हू कंहिं दूर देश जो रहवासी हो ऐं संदसि गुफ़्तगूअ में उन ख़्वाबनि जहिड़े देश जी अजनबी गैर अजनबी सुगंध हुई। अलाए किथां आयो हो ऐं केॾांहुं हलियो वियो, जाने किधर से आया कहाँ गया वो, अजीब मानूस शख्स था, मुझे तो हैरान कर गया वो। महाकवि अयाज़ जे सिटुनि जियां त दरिया दरिया हुन जो मन हो, सहरा सहरा नेण हुआ, पल जो पांधीअड़ो आयो हो, वञणो हुनखे दूर हुयो। हा वाकई बि हुन जो मन दरिया हो ऐं संदसि नेण सहरा सहरा हुआ, हुनखे ॾाढो दूर वञणो हो। हू हिकु अहिड़ो क़दीम उञारो विशाल सहरा हो जंहिंमें दूर दूर ताईं तन्हाईअ जो पड़ाव हो, ख़ामोशी जा पड़ाॾा हुआ, उस जो उहाव हो, दर्द जो वासो हो। हा अलबत उन सहरा जे पुरस्रार सीने जी हिकु कुंड में शाइरीअ जो हिकिड़ो सरसब्ज़ नख़लिस्तान ज़रूर हो। अब्दुल हकीम अरशद साहब असांजे नवाब शाह जा हो। जंहिं वक़्तु मां हिकु ज़िंदगी जो वॾो वाक़ियो साईं अब्दुल हकीम अरशद जो ॿुधायां थो त मां आवाज़ टीवी ते एम्प्लॉई हुअसि ऐं 2009 या 10 जी ॻाल्हि कयां थो त उते बख़्शण महिराणवी हिननि खे घुरायो। मुंहिंजी मुलाक़ात साईं अब्दुल हकीम अरशद साहब सां उते बि थी, पर हिते बि मूंखे सुञाणंदा। हू असां मज़ाहिया फनकारनि खे ॾाढो चाहींदड़ इंसान हो। हू हिकु आर्टिस्टनि खे बि हिकिड़ी मोहबत जी नज़र ॾिसण सां हू साराहे वेंदो हो। असांखे हुन जा वाक़िया यादि आहिनि त उते जॾहिं कराची में मां हिनखे परफ्यूम कयां पियो त मूंखे चई त भाउ जेको आहे लिपस्टिक घणी हणजांइ। हिकिड़ी मज़ाक में चई तूं नवाब शाह जो ई मूंखे सुञाणी थो, उहो ई जेको आहे मिलियल आहियूं, पर मूंखे लिपस्टिक घणी हणजांइ। मुंहिंजो साईं तव्हांजा चप ई अहिड़ा आहिनि की हिननि खे लिपस्टिक हणी छा कंदसि। चई छो तोखे सुञाता? मुंहिंजो साईं मुंहिंजो कमु आहे हिन चपनि सां, मेकअप आर्टिस्ट आहियां, मुंहिंजो कमु ई चपनि सां आहे। तुंहिंजी शेप तव्हांजे चपनि जो जेका जोड़ जेके अहिड़ी आहे जो हिनखे लिपस्टिक जी ज़रूरत ई न आहे। तो टहक निकिरी वियो साईं खां। मूंखे वक़्तु साईं जा उहे बि यादि आहिनि जो जॾहिं हिन जमाली होटल ते बि वेहंदा हुआ घणो। सो उन जमाली होटल ते बि वेहंदा हुआ। असां जॾहिं हिते ड्रामा कंदा हुआसीं या हिते परियां रिहर्सलूं कंदा हुआसीं, उन वक़्तु बि साईं अब्दुल हकीम अरशद साहब घणो मोहबत ऐं पाॿो भरियल इंसान हो। अल्लाह साईं उन्हनि खे जेको आहे सो जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ऐं अॼु ही जेका गॾिजाणी सिंधी अदबी संगत जे तरफ़ां थी आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे त साईं अब्दुल हकीम अरशद जी यादि में हेॾी वॾी गॾिजाणी कईसीं ऐं अॼु उहे पुराणियूं यादूं वरी ताज़ा थी वियूं। अस्सलाम वालेकुम। अल्लाह बख़्श। ए बी ओठो नवाब शाह।